कब्रिस्तान इंसान जी आख़िरी आरामगाह हुजे थो, उहा आरामगाह जित माण्हू खे मौत खां पोइ आराम नसीब थियण जी उमेद हूंदी आहे। पर हिते इन शहर ख़ामोश इंसान जी उहा आख़िरी आरामगाह बि जीअरे जाॻंदे अज़ाब घर जी तस्वीर बणियल नज़र अचे थी। शहर जा कब्रिस्तान चौदीवारी, पाणी ऐं लाइटिंग जे निज़ाम न हुअण सबबि इंसाननि न पर रोलू कुतनि समेत फ़क़ीरनि जा आस्थान बणियल आहिनि। कब्रिस्तान में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदड़ फ़क़ीरनि भाई साहब शहदाद कोट खे ॿुधायो आहे त का सहूलत न आहे, न का पाणी जी आहे, न का चौदीवारी आहे। हे कुता घुमनि था, अहिड़े मुक़ाम आहे, आख़िरी दर्शगाह आहे। सॼो ॾींहुं कुता हिते मुक़ाम जे साम्हूं फिरंदा। घटि में 300 को 400 मुक़ाम ईअं रद्द थी वियो आहे, जंहिंमें कुतनि गोटे मुक़ाम विञाए छॾियो आहे। इंतिज़ामिया जी बेध्यानी सबबि शहर जे कुड़क ऐं तजर कब्रिस्तान समेत ॿिया कब्रिस्तान रोलू कुतनि समेत ॿियनि जानवरनि सबबि तक़दुस विञाए वेठा आहिनि। मुहज़िब सिंध जे ॿियनि शहरनि जे कब्रिस्ताननि समेत शहदाद कोट जा कब्रिस्तान पिण मालिकी न हुअण सबबि मवालिन जा आस्थान ऐं जानवरनि जी जोइ बणिजी चुका आहिनि। हाणे ॾिसणो इहो आहे त सरकार कीअं ऐं कॾहिं इंसान जी आख़िरी आरामगाह सिंध समेत शहदाद कोट जे कब्रिस्ताननि जी मालिकी करे मुअल माण्हुनि जे रूहनि खे राहत पहुचाए थी। रमीज़ मक्सीअ सां गॾु शाहिद अवान, वॉइस ऑफ शहदाद कोट।